ब्रेकिंग न्यूज़ आहे मीरपुर माथले में जिते शहरियार शहर हमलो के जांच ऑफिसर तरफा मोहलत तलब कई वई आहे। दहशतगर्दी तोड़ अदालत में अॻूणे SHO शकूर लाखो के पेश कयो वियो। ॿिन्ही धुरियुनि जा वकील भी अदालत में पेश थिया। मोबाइल फॉरेंसिक रिपोर्ट ते कम करे रहियो आहियां। वधीक मोहलत ॾिनी वञे। जांच ऑफिसर जो चवण हुयो शकूर लाखो जी मोबाइल मां अॻूणे SHO ख़िलाफ़ का भी साबिती नाहे मिली। जवाबदार जे वकील जो चवण हुयो अदालत केस जी वधीक ॿुधणी 17 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। मीरपुर माथिलो मां ख़बर आहे शहरियार शहर हमलो केस जंहिंमें जांच ऑफिसर तरफां मोहलत तलब कई वई। दहशतगर्दी तोड़ अदालत में अॻूणे SHO शकूर लाखो के पेश कयो वियो। ॿिन्ही धुरियुनि जा वकील भी अदालत में पेश थिया। मोबाइल फॉरेंसिक रिपोर्ट ते कम करे रहियो आहियां। वधीक मोहलत ॾिनी वञे। जांच ऑफिसर जो चवण हुयो शकूर लाखो जे मोबाइल मां अॻूणे SHO ख़िलाफ़ का भी साबिती नाहे मिली। जवाबदार जे वकील जो चवण हुयो अदालत केस जी वधीक ॿुधणी 17 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। इन ही हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़ वसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, रौंकी के कच्चे वाले इलाके में तकरीबन 1 महीनो अगु MPA सरदार शहरियार शहर मथा हमले केस के हवाले से आज मीरपुर माथिलो जी ATC कोर्ट में जेका ॿुधणी रखियल हुई उनमें गिरफ्तार SHO शकूर लाखो के भी पेश किया वियो। उन सां गॾोगॾु अबूरी ज़मानत ते जेको अहमद खान खिल रहियो आहे उहो ई पेश कयो। सिक्योरिटी जा इंतजाम जेके इंतहाई सख़्त कया विया हुआ ऐं उन सां गॾु जो केस जो जांच ऑफिसर हो उहो भी अदालत में पेश थियो ऐं ॿिन्ही धुरियुनि जे वकील भी अदालत में पेश थिया। उन खां पोइ जेको जांच ऑफिसर हो उन चयो त जेके शकूर लाखे जी फोरेंसिक जेका रिपोर्ट आहे उहा चुकी आहे। उन ते कुझु कमु कयो पिया कुझु ॾींहं जी मोहलत ॾिनी वञे। तो उन खां पोइ अदालत पारां जेका 17 डिसंबर ते जेको आहे इहा मुद्दे जेका आहे मुलतवी कई वई आहे। ॿिन्हिनि धुरियुनि जा वकील भी अदालत में पेश थिया। इंतहाई जेकी हाज़िरी थी उनमें SSP गोदकी समिला सूमो अदालत में शकूर लाखो तोड़े जो अमन खान जाम खतरो आहे। अहिड़ी तरह अॼु उन्हनि ॿिन्ही खे अदालत में पेश कयो जंहिंमें समूरे ज़िले जी पुलिस नफ़री APCयूं बख़्तरबंद गाॾियूं बि साण करे उन्हनि खे सख़्त सिक्योरिटी में अदालत आंदो वियो। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।